कंडियारो भरिसां ॻोठु बखो मंगरियो शेर ख़ान खोसो राज मोहम्मद खुदाबख्श खोसो वज़ीर रिंद जे रहवासियुनि पारां बरसाती पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो और मौक़े ते ज़फ़र खोसो रहीम बख्श राहिब मंगरियो इक़बाल मंगरियो ऐं ॿियनि चयो त संदनि ॻोठनि में बरसाती पाणी भीजी वियो आहे, पाणी घरनि में दाख़िल थी वियो आहे, पर यूसी तोड़े टाउन इंतिज़ामिया पाणी निकाल कराइण लाइ तयारु न आहे। बरसाती पाणी बीहण करे ग़रीब माण्हुनि जा घर किरी रहिया आहिनि। हिननि जो त यूसी अमलदार हर महीने लखे रुपयनि जी बजट हड़प करे रहिया आहिनि, पर ख़ान केर बि पुछण वारो न आहे। से केतिरनि एडमिनिस्ट्रेटर खे पाणी निकाल कराइण लाइ चयो आहे, पर असांजी ॻाल्हि ॿुधण लाइ केर बि तयारु न आहे। फ़सुल पाणी हेठि अची विया आहिनि। हिननि मुतालबो कयो त बरसाती पाणी निकाल करायो वञे, ॿी सूरत में MP जे घर अॻियां धरणो हंयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।